डहर की मां ख़बर वासी शेयर कंदासीं। डहर की वेझो मुड़स ऐं पहाज मुबैना सर ॾेई नौजवान नारी खे क़तल करे छॾियो आहे। डहर की मां ख़बर वासी शेयर कयूं पिया। डहर की वेझो मुड़स ऐं पहाज मुबैना सर ॾेई नौजवान नारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ लश्करा में मुड़स ऐं पहाज नारी शाहीन दश्ती खे सह ॾेई क़तल कयो वियो आहे। फौती औरत जे रिकॉर्ड थियल आख़िरी बयान मूजिब मुड़स ऐं पहाज सह ॾिनो आहे। पुलिस पहुची फौती औरत खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब फौती औरत जे मुड़स खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच कई पई वञे। डहर की मां ख़बर सां शेयर कयूं पिया। डहर की वेझो मुड़स ऐं पहाज मुबैना सह ॾेई नौजवान नारी खे क़तल करे छॾियो आहे। ॻोठ लश्करा में मुड़स ऐं पहाज नारी शाहीन दश्ती खे ज़हर ॾेई क़तल कयो। फौती औरत जे रिकॉर्ड थियल आख़िरी बयान मूजिब मुड़स ऐं पहाज ज़हर ॾिनो आहे। पुलिस पहुची फौती औरत खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब फौती औरत जे मुड़स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। डहर की मां ख़बर वासी शेयर कयूं पिया। डहर की वेझो मुड़स ऐं पहाज मुबैना सह ॾेई नौजवान नारी खे क़तल करे छॾियो आहे। मुड़स ऐं पहाज नारी ॾेई क़तल कयो। फौती औरत जे रिकॉर्ड थियल आख़िरी बयान मूजिब मुड़स ऐं पहाज ज़हर ॾिनो आहे। पुलिस पहुची फौती औरत खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब फौती औरत जे मुड़स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। ख़बर सां डहर की मां शेयर कयूं पिया। डहर की वेझो मुड़स ऐं पहाज मुबैना सह ॾेई नौजवान नारी खे क़तल करे छॾियो आहे। फौती औरत जे रिकॉर्ड थियल आख़िरी बयान मूजिब मुड़स ऐं पहाज ज़हर ॾिनो आहे। पुलिस पहुची फौती औरत खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब फौती औरत जे मुड़स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई